अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में भलीकार। अॼु जो मौसम हिन वक़्तु मुज़फ़्फ़राबाद, इस्लामाबाद, अटक ऐं केतिरनि ई इलाइक़नि में इस्लामाबाद समेत बरसाति हली रही आहे। अटक में हिन वक़्तु तमामु ताक़तवर सिस्टम ठहियो आहे ऐं हिन सिस्टम में तूफ़ानी हवाऊं ऐं गड़े हुजण जो बि इम्कानु आहे। हीअ बरसाति अॼु राति काफ़ी देरि ताईं हलंदी, छो त हिते सिस्टम ठहंदो रहंदो, लो प्रेशर आहे। हिन जे करे हिते सिस्टम जेको आहे सो वेस्टर्न सिस्टम आहे ऐं वेस्टर्न सिस्टम में जेके हवाऊं आहिनि उहे प्री मूनसून जूं हवाऊं मिक्स थियल आहिनि। उन जे करे हीउ सिस्टम काफ़ी ताक़तवर आहे ऐं काफ़ी देरि खां हिन जाइ ते वसी रहियो आहे। काफ़ी सारो उमेदु आहे त हिते पाणी ऐं पाणी जी सूरत हाल ऐं बोर जहिड़ी सूरत हाल थी सघे थी। कुझु इलाइक़नि में पाणी घणो थी सघे थो। सिंध जी सूरत हाल जे बारे में ॿुधायूं मौसम कीअं आहे। सिंध में बादल आहिनि हिन वक़्तु सिंध में तक़रीबन पूरी सिंध में बादल मौजूदु आहिनि, पर अञा ताईं हिन वक़्तु ताईं ककर अहिड़ा कोन्हनि ठहिया जेके खिमण गोड़ वारा हुजनि, जेके बरसाति वसाए सघनि। पर किथे किथे हल्की बरसाति या बूंदाबांदी मुमकिन आहे, जेका ॾखण सिंध में जेके नंगर पार्क जा इलाइक़ा आहिनि या इस्लामकोट, मिठी ऐं बदीन जा इलाइक़ा, उन्हनि में हल्की फुल्की बूंदाबांदी हिन वक़्तु थी सघे थी। पर उमेदु आहे त सुभाणे ताईं सिस्टम हिते अची वेंदो। अॻु में बि असां जेको आहे सो हिनजी अॻकथी कई हुई त 22 तारीख़ ते बरसाति जो इम्कानु आहे सिंध में, ऐं जेके इलाइक़ा हूंदा सिंध में बरसाति वारा उहे ॾखण सिंध जा हूंदा ऐं कुझु उमरकोट ऐं इस्लामाबाद ऐं मीरपुर ख़ासि वारा हूंदा। ऐं हैदराबाद में बि मुमकिन आहे त सुभाणे बरसाति वसे, पर घणो इम्कानु जेको आहे उहो आहे नंगर पार्कर, इस्लामपुर, मिठी, छाछरो ऐं डीपलो, उमरकोट में, डाहिली में। त ही बरसाति जी सूरत हाल जेका सिंध जी हुई उनजी अॻकथी असां ॿुधाई त सुभाणे बरसाति जो इम्कानु मौजूदु आहे। हाणे सिंध में गर्मीपद ऐं हवाउनि जी सूरत हाल बाबति ॼाण ॾियूं था। गर्मी तमामु शदीद आहे उत्तर सिंध में, जिथे 47-48 डिग्री सेंटीग्रेड हले थो पियो। लाड़काणो 46, सक्कर 45 ऐं नवाबशाह में 43 डिग्री सेंटीग्रेड, दादू में 46 डिग्री सेंटीग्रेड ऐं भिरिया में 45 डिग्री सेंटीग्रेड, जॾहिं त हैदराबाद में 39 ऐं मीरपुर ख़ासि में 41 डिग्री सेंटीग्रेड आहे। जेकॾहिं हेठि वञे त अॼु हेठि बि जेकॾहिं ॾखण सिंध जे इलाइक़नि में काफ़ी गर्मी नज़र अचे पई, जेका मातली में डिग्री में रही। ऐं सुभाणे ऐं इन खां अलावा कराचीअ में तमामु थधी मौसम आहे, जुड़ाली मौसम आहे। सुबुह जो ऐं राति जो रोज़ाना तक़रीबन कल्ह खां वठी बूंदाबांदी जारी आहे ऐं घारो, ठटो, टोल जमाली, बदीन हिते 35, 36, 38 डिग्री सेंटीग्रेड जो टेम्परेचर हली रहियो आहे। नंगर पार्कर में बि 36, 37 ऐं मिठी ताईं 39 डिग्री सेंटीग्रेड आहे। उमरकोट 40 आहे। हवाऊं जेके आहिनि अञा ताईं मौजूदु आहिनि, जेके समुंड जूं हवाऊं आहिनि ऐं उन्हनि जी रफ़्तार हिन वक़्तु बहितर आहे ॾखण सिंध में ख़ासि तौर ते। बाक़ी सुभाणे हवाउनि जी सूरत हाल जेका हूंदी उहा एतिरी घटि बि न हूंदी। नॉर्मल हवाऊं हलंदियूं अॼु वांगुरु 22 तारीख़ ते, ऐं हवाउनि जो रुख ऐं रफ़्तार साॻी रहंदी। ॾखण एशिया में बादलनि जी सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु बांग्लादेश ऐं फिलिपाइन, इंडोनेशिया, इंडिया, बे ऑफ बंगाल ऐं श्रीलंका जे समुंडनि में काफ़ी बादल मौजूदु आहिनि ऐं उहे बादल जेके आहिनि से अञा ताईं डेवलपमेंट जे कंडीशन में आहिनि, यानी अञा बि वधीक ताक़तवर थींदा ऐं मॉनसून जा बादल इहे वधी अॻिते अची हिंदुस्तान में पहुचंदा ऐं हिंदुस्तान खां पोइ गुजरात ऐं राजस्थान ऐं उन खां पोइ सिंध में पहुचंदा ऐं मॉनसून जूं बरसातूं ॾींदा। हिन वक़्तु प्री मॉनसून जूं बरसातूं जारी आहिनि, जेके इंडिया में बि आहिनि ऐं इन खां पोइ इंडिया जे बांग्लादेश में बि आहिनि ऐं नेपाल में बि बरसातूं आहिनि, पर भूटान में ठीकु ठाक बरसाति हले थी पई। त इहे बरसातूं हाणे शुरू थी चुकियूं आहिनि ऐं कुझु ॾींहंनि में हिननि में वधीक ताक़त पैदा थींदी ऐं सिंध ताईं बि ठीकु ठाक बरसाति पहुचंदी। इहो हो अॼोको मौसम जो अहवाल। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।